सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। हर किस्म जी हमदे सना कायनात जे खालिक दिलन जे मालिक अर्रहमान अल मन्नान अल हलीम अल करीम अरहमुर राहिमीन अहसनुल खालिकीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन दिला। दुरूद सलाम उजन प्यारे पैगम्बर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते मुख्तसर हमदई सलात खां बाद एक अहिड़ो ख़ानदान जंहिं ख़ानदान जहिड़ो ख़ानदान पूरी तारीख़ इंसानियत में कोन आयो आहे। वो ख़ानदान आहे ख़ानदान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वो घराणो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहले बैत जो घराणो आहे, जंहिंजी रिहाइश जहिड़ी काहिन जहान में बि रिहाइश कोन्हे, जंहिंजे घरनि जहिड़ो हिन कायनात में को घर कोन्हे, जंहिंजा ठहियल हुजुरात, जिन्हनि जा ठहियल खेमा, जिन्हनि जा ठहियल कखावा घर एतरी वॾी फज़ीलत वारा आहिनि त दुनिया जूं आलिशान इमारतूं टावर ऐं बेंगलोज़ बि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजरात जो मुक़ाबिलो कोन करे सघंदा। मुसलमान हो अहले बैत जो घराणो, उन्हनि जो तारुफ़, उन्हनि जी सुञाणप, उन्हनि जी सीरत, उन्हनि जी ज़िंदगी अवां खे मूंखे सम्झणो आहे त मुसलमान उहे हुआ त केरु हुआ। मूंखे उन्हनि सां मोहब्बत आहे त आख़िर छो मोहब्बत आहे। आऊं ॻाल्हि ॻाल्हि में नालो वठंदो आहियां साईं मुंहिंजे महबूब मोहम्मद जा अहले बैत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आख़िर मुंहिंजी उन्हनि सां मोहब्बत जी अहिड़ी निस्बत आहे छो, मुंहिंजो एॾो गहरो उन्हनि सां ताल्लुक छो आहे। हिन ज़मीन ते ख़ानदान ॿिया खोड़ हूंदा, पर जेतिरी अहले बैत सां मोहब्बत आहे उहा अहिड़ी मोहब्बत के ॿिए ख़ानदान सां त कोन्हे। आख़िर ईअं छो आहे? पाण सभई अहलुल बैत सां एॾी मोहब्बत करियूं था, मुसलमानों पोइ अॻिते इहो सोचणो आहे त छा उन्हनि जी ज़िंदगी पंहिंजी ज़िंदगी में आहे? उन्हनि जी सीरत, उन्हनि जा किरदार, उन्हनि जे जीअण जो अंदाज़ छा पंहिंजी ज़िंदगी में आयो आहे? ख़ाली ज़बान जे लफ़्ज़नि सां कुझु बि कोन थींदो। सभ खां पहिरियां अचो सुञाणप इख्तियार करियो। सुञाणप ई आहे त अहले बैत आहिनि के। नंबर 1 मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तमाम घरवारियों अज़वाज मुतहरात उम्महातुल मोमिनीन, उहे सभ जूं सभ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहले बैत में शामिल है। नंबर 2 हदीस किसा चादर वारी हदीस। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाइन थियूं, सही बुखारी जा जुमला, अल्लाह जे नबी के हिकिड़ी चादर पातल आहे, पंहिंजे घर मां ॿाहिरि तशरीफ़ फरमा थिया आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हसन रज़ियल्लाहु अन्हु आया, फजाल हसन फादखला, हसन रज़ियल्लाहु अन्हु आया, पाण चादर जे हेठां जाइ ॾिनो।
सुम्मा जाअल हुसैन फअदखला, हुसैन रज़ियल्लाहु अन्हु आया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चादर जे हेठां जाए ॾिनी। सुम्मा जाअत फातिमतु फअदखलहा, फातिमा रज़ियल्लाहु अन्हा आयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चादर जे हेठां जाए ॾिनी। सुम्मा जाअ अलीयुन फअदखला, अली रज़ियल्लाहु ताला अन्हु आया, उन्हनि खे बि जाए ॾिनो। पोइ अल्लाह सां मुखातिब थिया, चवण लॻा अल्लाहुम्मा हाउलाई अहलु बैती, अल्लाह ही मोहम्मद जा अहले बैत आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बे हदीस जा अल्फाज पाण कुरान पढ़ण लगा, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़िबा अन्कुम रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। रब्बुल आलमीन चाहे तो अहले बैत तहां जे तरफ जेका बि नजासत अचे, रब्बुल आलमीन उनखे हटाए छॾे। व युतहिरकुम ततहीरा, रब्बुल आलमीन अवां खे पाकीज़ा बणाए छॾे। ही केर आहिनि? ही आहिनि मोहम्मद जा अहले बैत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हे घराणो आहे इमामुल अंबिया जो घराणो, हे घराणो आहे इमाम कायनात जो घराणो। हर क़ौम कबीले खानदान खे पाण ते नाज़ हूंदो आहे। क़ौम पंहिंजी कहिड़ी बि हुजे, पर पाण ईअं चवंदा आहियूं त साईं असांजी क़ौम जो माण्हू आहे, असांजे कबीले जो माण्हू आहे। सैयद ज़ात त परे जी ॻाल्हि आहे, पर का आम ज़ात बि हुजे तॾहिं बि चवंदासीं साईं मुंहिंजी क़ौम जो आहे। छा लाइ त पंहिंजे खानदान सां फितरी तौर मोहब्बत हूंदी आहे। छा ख़्याल आहे? जंहिंजो रत जो रिश्तो हुजे महबूब मोहम्मद सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजा सिलसिला नसब ऐं ताल्लुकात वञी जुड़नि इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, मुसलमानो उन जे शान जो छा चइजे। नंबर 3, अहले बैत में सिर्फ 5 अफराद कोन आहिनि, अहले बैत में 4 खानदान आहिनि। उन्हनि 4 खानदाननि सां जंहिंजो बि ताल्लुक जुड़ी पवे, याद रखो हो नबी जे अहले बैत में आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा पाण में कचहरी कनि पिया। हिकिड़ो सहाबी आहे ज़ैद रज़ी अल्लाह ताला, साम्हूं तालिब इल्म वेठा आहिनि। तालिब इल्म जे खिताब ऐं सवाल जो अंदाज़ अजीब हो। चवण लॻो लक़द लक़ीत या ज़ैद ख़ैरन कसीरा, ज़ैद तोखे त ज़िंदगी में वॾियूं भलायूं मिलियूं, तमाम घणो ख़ैर मिलियो आहे। सोचण जी ॻाल्हि आहे, पाण भलाई छा खे चवंदा आहियूं? कंहिंखे सुठी ड्यूटी मिली वञे, पाण चवंदासीं हल हिन खे त वॾो ख़ैर मिली, पर सहाबा वटि इहा ॻाल्हि कोन हुई। कंहिंखे किरोड़नि में फ़ाइदो थी वञे, पाण चवंदासीं वॾी ॻाल्हि थी वई, हिन खे त ज़िंदगी में वॾियूं भलायूं मिली, पर सहाबा में इहा ॻाल्हि कोन हुई। सहाबा ख़ैर भलाई कामयाबी सादत छा खे चवंदा हुआ? चवनि था लक़द साहिब ता रसूलुल्लाह, तव्हांजी ज़िंदगी में भलाई आहे त तव्हां महबूब मोहम्मद जा सहाबी आहियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन्हे खां वॾी का भलाई को ज़िंदगी में कलमो पढ़े, निगाह खणे निहारे त साम्हूं हुजे मोहम्मद जो चेहरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सम्झो था हिन नज़र जो मक़ाम छा हूंदो, हिन मुलाक़ात जो मंज़र छा हूंदो, हिन ॻाल्हाइण जो शरफ़ छा हूंदो, हिन महफ़िल हिन कचहरी जो मक़ाम ऐं मंज़िल कहिड़ी हूंदी। मुसलमानो सहाबा किराम वटि ख़ैर इहो हुयो, चवण लॻा ज़ैद तव्हांजी ज़िंदगी में वॾियूं भलायूं आहियूं, छा लाइ त तव्हां अल्लाह जे नबी जा सहाबी आहियो। तव्हांजी ज़िंदगी में वॾियूं भलायूं आहियूं, तव्हांजा इमाम हुआ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं तव्हां उन जा मुक़्तदी थी बीठा आहियो। तव्हांजी ज़िंदगी में वॾियूं भलायूं आहियूं। तव्हां जेकॾहिं जिहाद कयो त जिहाद दौरान तव्हांजा कमांडर ऐं जर्नेल हुआ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ सवाल थिया, जवाब थिया, चवण लॻा ज़ैद असांखे का हदीस त ॿुधायो, असांखे प्यारे पैगंबर जो को फरमान त ॿुधायो। सच ॿुधाइजो, पंहिंजो ही पिंडाल भरियल आहे, पाण कचहरी में वेही करे कंहिंखां डिमांड कई हुजे, मुतालबो कयो हुजे त साईं आऊं तव्हांजी कचहरी में वेठो आहियां ऐं सिर्फ़ इन लाइ वेठो आहियां त तव्हां मूंखे महबूब मोहम्मद जा फरमान ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कॾहिं ईअं थियो आहे? पंहिंजी कचहरी में महफ़िल में पाण महफ़िल जा मोर बि आहियूं, ॻाल्हाईंदासीं, केरु मुक़ाबिलो कोन करे सघंदो,
कंहिंखे वठ बि कोन ॾींदासीं, शायदि कंहिंखे ॻाल्हाइण जो वारो बि कोन ॾींदासीं, पर छा ख़्याल आहे पाण कॾहिं महफ़िल में वेही सहाबा किराम वांगुरु ईअं मुतालबो कयो आहे त साईं असीं अव्हांजी महफ़िल में इन लाइ वेठा आहियूं त असांखे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान ॿुधायो। छा लाइ? ईअं कोन थींदो आहे, छो दिलियूं कारियूं थियूं, दिलनि ते गुनाहनि जी बहिराण चढ़ी वई, पाण खे दुनिया में फुर्सत ई कान मिली आहे जो पाण दीन जी ॻाल्हि के, पाण खे गुनाहनि मां फुर्सत ई कोन मिली आहे त हाणे पाण नेकी जी ॻाल्हि शुरू करे छॾियो। मुसलमानो ख़्वाहिशात जी तकमील जी ॻोल्हा में शायदि वापसी जो रस्तो ई पाण खे कोन मिलियो आहे त पाण महबूब मोहम्मद जी बि का ॻाल्हि करे वेठूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवण लॻा ज़ैद असांखे इमाम अल-अंबिया जो को फरमान ॿुधायो। ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था असीं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु सां गॾु वियासीं, इहो काफ़िलो हलंदो रहियो एसी ताईं त असां हिकु चश्मे वटि पहुतासीं, हिकु मंज़िल ते पहुतासीं, बेमाइन युदा खुम्मा, हिकु अहिड़ी जाइ ते जंहिंखे खुम जे नाले सां यादि कयो वेंदो आहे, जंहिंखे असांजा अहबाब गदीर खुम जे नाले सां यादि कनि था। जॾहिं उन गदीर खुम जी मंज़िल ते पहुतासीं, क़ाम फ़ीना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़तीबा, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असांजे विच में ख़ुतबो ॾियण जे लाइ बीठा। पाण फरमाइनि था ए मुंहिंजा सहाबियो, युशिकु अन यअतियनी रसूल रब्बी फउजीब, वेझो आहे त मूं वटि मौत जो फ़रिश्तो अचे, वेझो आहे त मुंहिंजी मलकुल मौत सां मुलाक़ात थी वञे। कॾहिं मौत खे ईअं बि यादि कंदा कयो, कॾहिं मौत जा तस्किरा बि ईअं यादि कंदा कयो। मुंहिंजे भाउ अव्हांजे साम्हूं हींअर हिकिड़ो नज़म पढ़ियो पियो, कीअं साल गुज़री, पाण चवंदा आहियूं से ख्वाब वांगुरु साल गुज़री वियो, साल त तमामु थोरो आहे, बल्कि पाण ईअं चवंदा आहियूं साईं सॼी ज़िंदगी ख्वाब वांगुरु गुज़री वई, बसि हाण जी त ॻाल्हि आहे। मुसलमानो शायदि पाण बि ईअं माज़ी जो किस्सो बणिजी ईंदासीं, जीअं पंहिंजा साल माज़ी जो किस्सो बणिजी विया, कंहिंजी जवानी माज़ी जो किस्सो बणिजी वई, कंहिंजो नंढपिण जी ॼमार माज़ी जो किस्सो बणिजी वई। मुसलमानो खोड़ माज़ी जा किस्सा थी विया, शायदि पाण बि ईअं माज़ी जो किस्सो बणिजी वेंदासीं। यादि कंदा करियो पंहिंजी मौत खे। इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था वेझो आहे त मुंहिंजी मलकुल मौत सां मुलाक़ात थी वञे, व इन्नी तारिकुन फीकुम सक़लैन, ऐं तव्हां में ॿ शयूं छॾे वञा पियो, ॿिन्ही खे काबू रखिजो, ॿिन्ही खे विसारजो न, ॿिन्ही खां अलॻि न थीजो, ॿिन्ही खां पंहिंजा ताल्लुक ऐं नाता कॾहिं बि न टोड़जो। हिकिड़ो अल्लाह जो किताब अथव, मज़बूती सां पकड़जोसि, किथे विसरी न वञे, वॾी मज़बूती सां अमल कजोसि, किथे गाफ़िल न थी वञिजो। फस्तमसिकू बिही, जेतिरी ताक़त अथव पंहिंजी ज़हानत सां, पंहिंजी सोच सां, पंहिंजे अक़ीदे सां, पंहिंजे नज़रियात सां, पंहिंजे फ़लसफ़े सां, पंहिंजी तालीम सां, पंहिंजे उहिदनि सां, पंहिंजी सियासत सां, तमाम ज़िंदगी जी मसरूफ़ियात में तव्हांजी बहितरीन मसरूफ़ियत इहा हूंदी। फस्तमसिकू बिही, अल्लाह जे किताब खे मज़बूती सां पकड़े रखिजो। इहा हिकिड़ी रस्सी आहे जेका रब्बुल आलमीन तव्हांखे अता कई आहे, इन खे कॾहिं बि छॾिजो न, इन सां चंबड़ी वञिजो, मज़बूती सां पंहिंजो ताल्लुक इन सां जोड़िजो। मुसलमानो, अल्लाह जी रज़ा लाइ मूंखे ॿुधायो क़ुरान सां ताल्लुक केतिरो आहे? घणा ॾींहं थिया पाण कोन पढ़ियो आहे, ॾींहंनि खे छॾियो घणा हफ़्ता थिया पाण कोन पढ़ियो आहे, हफ़्तनि खे छॾियो महीने जो सवाल आहे, महीना थिया पाण कोन पढ़ियो आहे, महीननि खे बि छॾियो साल गुज़रिया। अफ़सोस हुजे ज़िंदगी ते जंहिं ज़िंदगी अल्लाह जो किताब ई कोन पढ़ियो, अल्लाह जो क़ुरान ई कोन पढ़ियो आहे, पोइ तुंहिंजी ज़हान जो कहिड़ो फ़ाइदो, पोइ तुंहिंजी नज़र जो कहिड़ो फ़ाइदो, पोइ इन निहारण जो कहिड़ो फ़ाइदो, ज़बान जी ॿोली तलफ़ुज़ ऐं लफ़्ज़नि जो कहिड़ो फ़ाइदो। अल्लाह जा बंदा तो रब जो किताब ई कोन पढ़ियो आहे, पोइ तो दुनिया पढ़ी त छा पढ़ियो, तो जहिड़ो पढ़ियो तहिड़ो कोन पढ़ियो। अच्छा, अल्लाह जे किताब खे मज़बूती सां पकड़, इहा ई इमाम अल-अंबिया जी वसीयत, इहा ई मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वसीयत आहे। मुंहिंजा उम्मतीओ इन किताब खे मज़बूती सां पकड़े रखिजो। नंढड़ा पढ़नि था, मासूम पढ़नि था, नंढपिण जी ॼमार पिरामिरी में पढ़ंदड़ ॿारड़ा त पढ़नि था। असांजे बहराड़ी जे ॻोठनि जे वॾड़नि खे अलाए छा थी वियो, नाराज़ न थीजो, हिकिड़ी हक़ीक़त आहे,
हिकड़ी हकीकत आ, एक तलक हकीकत है असांजे मुआशरे दी। नंढड़ा मासूम ॿारड़ा पढ़न था, वडन के कुरान पढ़ंदे ॾिठो ई कोने। अल्लाह जा बंदा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी वसीयत ते तू कीअं अमल कंदे? पाण अॻिते फरमाइनि था, उन खां बाद फरमायो हिकु अल्लाह जो किताब अथव। नंबर 2 व अहलु बैती मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहले बैत अथव। हिकु दफ़ो न चयो, 3 दफ़ो पंहिंजा अल्फाज दोहरायो। फरमायो ज़किरुकुम अल्लाह अहले बैत, अहले बैत जे बारे में आऊं अवां के अल्लाह याद ॾियारियां। उज़किरुकुम अल्लाह अहले बैती, अहले बैत में जे बारे में आऊं अल्लाह अवां के याद ॾियारियां थो। उज़किरुकुम अल्लाह अहले बैती, अहले बैत जे मसले में आऊं तां के अल्लाह रब्बुल आलमीन याद ॾियारियां थो। मुसलमानो सोचो कुरान सां ताल्लुक पंहिंजो केतिरो आ, वरी सोचो अहले बैत सां पंहिंजो ताल्लुक केतिरो आ। इहा ई मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वसीयत, इहो ई खिताब हुयो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। मुसलमानो अचो अहले बैत सां ताल्लुक जोड़ियो, अहले बैत सां मोहब्बत करियो, ज़बानी मोहब्बत ना दिली मोहब्बत करियो। अहले बैत सां अल्फाज ऐं इज़हार जी मोहब्बत ना अकीदे अकीदत वारी मोहब्बत करियो। अहले बैत सां लफ्ज़न जी मोहब्बत ना हकीकत में उन्हनि जी सीरत उन्हनि जे किरदार खे अपनाए अहले बैत सां अमली मोहब्बत करियो। इहा कहिड़ी मोहब्बत आहे? मुंहिंजो चेहरो त अहले बैत जे मर्द अफराद जहिड़ो चेहरो कोन्हे। अहले बैत जा अफराद दाढ़ी रखंदा, असांजा मुसलमान भात कोन रखंदा आहिनि। कीअं चऊं त असांखे अहले बैत सां मोहब्बत? अहले बैत जो को फर्द बेनमाज़ी कोन हो, पाण त सॼी ज़िंदगी नमाज़ छॾे ॾिनी आहे। कीअं चऊं त असांखे अहले बैत सां मोहब्बत आहे? अहले बैत जो को बि फर्द मुसलमानो यादि रखो क़ुरान खां परे रहण वारो कोन हो, पाण त सॼी ॼमार क़ुरान खां परे रहिया आहियूं। कीअं तस्लीम करियूं असांखे अहले बैत सां मोहब्बत आहे? अहले बैत उहे अहले बैत जा अफराद, उन्हनि जूं ज़िंदगियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हो, मन कुंतु मौला फ़अलियुन मौला, जंहिंजो आऊं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला आहियां, उनजो अली मौला आहे रज़ी अल्लाह ताला। अचो अली मुर्तज़ा सां मोहब्बत करियो। इहो ई महबूब मोहम्मद जो पैगाम आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जंहिंजी दोस्ती अली सां आहे, उन्ही दोस्ती आहे मोहम्मद सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको अली सां मोहब्बत कंदो आहे, उहो ई मोहम्मद सां मोहब्बत कंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको इमामुल अंबिया सां मोहब्बत कंदो आहे, उहो ई अली सां मोहब्बत कंदो आहे रज़ी अल्लाह ताला। इहे ॿई मोहब्बतूं लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि। पर मौला लफ़्ज़ जी माना खे सम्झ ॾियो, मफ़हूम खे सम्झ ॾियो, किथे ग़लति माना में मुब्तला न थी वेंदो। मौला जी माना है दोस्त, मौला जी माना है महबूब शख्सियत, मौला जी माना है पसंदीदा शख्सियत। जेकॾहिं दुनिया जो को माण्हू मौला जी माना मुश्किल कुशा जी करे थो त ग़लति आहे। जेकॾहिं को माण्हू मौला जी माना खलीफ़ा बिला फसल करे थो त ग़लति आहे। मौला जी माना है दोस्त, यानी इन हदीस में इमामुल अंबिया पंहिंजी उम्मत खे अली जी मोहब्बत जो पैगाम ॾिनो आहे रज़ी अल्लाह ताला। अचो अली मुर्तज़ा सां मोहब्बत करियो। ॿी हदीस जा जुमला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, अली जेकॾहिं तबूक जी मंज़िल ते इमामुल अंबिया तव्हांखे पोइते छॾे वञनि पिया त का ॻाल्हि कोन्हे का, तव्हांजो मक़ाम त मुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हारून अलैहिस्सलातु वस्सलाम जो मक़ाम हो। खैबर जो मकाम आयो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, सुभाणे झंडो उन इंसान खे मिलंदो जंहिंसां अल्लाह बि मोहब्बत कंदो आहे, तुंहिंजो रसूल बि मोहब्बत कंदो आहे। साहबा किराम फरमाइनि था, असां सोचो अहिड़ो भला केरु थींदो, इहो मकाम भला कंहिंजो हूंदो, इहा मंज़िल भला कंहिंजी हूंदी जंहिंसां अल्लाह बि मोहब्बत करे, जंहिंसां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मोहब्बत कनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, अली किथे आहे? अली रज़ी अल्लाह ताला अन्हु आया, इहो झंडो ॾिनो वियो, मैदान खैबर में पहुता, बुलंद आवाज़ सां चवण लॻा, अनल्लज़ी समथी उम्मे हैदरा, आउं उहो आहियां जंहिंजो नालो उनजी अम्मा हैदर मतिलबु शींहुं रखियो आहे। कलैस गयबातिन गलीज़ल कसरा, जेको जंग जे शींहुं ॾिया
बुलंद आवाज सां पंहिंजे दुश्मन ते हमलो करे छॾींदो आहे। वकीलुकुम बिस्साई खैल संदरा, जॾहिं मैदान जिहाद में ईंदो आहे पंहिंजे दुश्मन खे कटे उंडा टुकड़ा टुकड़ा करे छॾींदो आहे। इहे अल्फाज शई खैबर जे यहूदियुनि जे जनरल मरहब ते वार कयऊं, हिकु वार में मरहब खे मारे छॾियऊं ऐं अली रज़ी अल्लाह अन्हु जी इन अदा ते खैबर किलो फतह थी वियो। ओ अली रज़ी अल्लाह ताला, बहादुर अली, शेर खुदा अली, शेर रब्बुल आलमीन अली रज़ी अल्लाह ताला। मुसलमानो अली त मुजाहिद, माफ़ कजो पाण खे छा थी वियो? अली त रब जे दीन जे लाइ मैदान जिहाद में बहादुर थींदो आहे, पाण त मस्जिद में कोन ईंदा। कीअं तस्लीम करियूं त असांखे अहले बैत सां मोहब्बत आहे। अली त खैबर जो फातिह आहे, पाण त पंहिंजे दिल खे फतह कोन कयो आहे, पाण त पंहिंजे दिल जा गुलाम, पाण त पंहिंजी ख़्वाहिशात जा गुलाम आहे। अली त खैबर जे किले जो फातिह आहे, पाण त पंहिंजे मुआशरे खे फतह कोन कयो आहे। जीअं मुआशरो चवंदो आहे पाण ईअं कंदा आहियूं। मुसलमानों कीअं तस्लीम करियूं त पाण खे अहले बैत सां मोहब्बत, कीअं मञियो त पाण खे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहब्बत आहे। अली त हो आहे जेको मैदान जिहाद जो मुजाहिद आहे। अली त हो आहे जेको शिरक जे अॾनि खे कटण वारो, जेको शिरक जो खात्मो करण वारो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अली अला बअसुका बाबअसनी बिही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा आऊं तव्हांखे उन मिशन उन पैगाम ते न मोकिलियां जेको पैगाम मूंखे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो हो। ला तदा सूरतन इल्ला तमस्सा, का बि तस्वीर ॾिसियो उन्हे खे मिटाए मसक करे ख़त्म करे छॾियो। वला क़ब्रन मुशरिफन इल्ला सवैता, का बि क़ब्र ज़मीन खां बुलंद ॾिसियो उन ते इमारत ठहियल आहे, का दावत मौजूद आहे, को मक़बरो मौजूद आहे, को उन ते अॾो ठहियल मौजूद आहे। इल्ला सवैता, अली तव्हांजी ड्यूटी आहे रज़ी अल्लाह ताला, अली तव्हांजो मिशन आहे रज़ी अल्लाह ताला। इल्ला सवैता, उन्हें के छॾिजो न, उन्हें के ड्राहे ज़मीन जे बराबर हमवार करे छॾियो। मुसलमानो अल्लाह पंहिंजे हाल ते रहम करे। असांजे मुसलमान भाइरनि खे छा थी वियो? जंहिं भाउ खे ॾिसो उनजो ताल्लुक दरगाह सां आहे। अल्लाह जा बंदो तव्हांखे छा थियो आहे? कॾहिं तव्हां पुछियो त सही, क़ुरान पढ़ो त सही, आदिर से रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो त सही। ऐं तालिब इल्म आहियां, मूंखे अर्श रब जो कसम आहे पूरे क़ुरान में तव्हांखे किथे दरगाह जो तज़किरो कोन मिलंदो। पूरे क़ुरान में कंहिं दरगाह सां ताल्लुक जोड़ण जो तज़किरो तव्हांखे कोन मिलंदो। हदीस जा तमाम किताब खणो, इमाम अल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत खे किथे बि दरगाहनि सां कोन जोड़ियो। क़ुरान अव्हांखे मूंखे मस्जिद सां जोड़े, हदीस अव्हांखे मूंखे मस्जिद सां जोड़नि। मस्जिदूं वीरान हुजनि ऐं ओताकू आबाद हुजनि। मुसलमानों कीअं मञियो असांखे अहले बैत सां मोहब्बत आहे? मस्जिदूं वीरान हुजनि, दरगाहूं आबाद हुजनि, असां कीअं मञियो असांखे अहले बैत सां मोहब्बत आहे? अहले बैत दरगाहुनि खे ख़त्म करण वारा, अहले बैत मक़बरनि खे ख़त्म करण वारा, अहले बैत शिरक जे इख्तिताम लाइ आया हुआ। पर पाण खे छा थियो? पाण पंहिंजे रब सां ताल्लुक टोड़े छॾियो। बस आख़िर कहिड़ो कमु? एॾी नादानी, एॾी गफ़लत, आख़िर पंहिंजी मन जी कहिड़ी मुराद आहे जेका अल्लाह खां पूरी न थिए? इहो त नंढड़ो सवाल आहे, इन में का मुश्किल त कोन्हे, इन में का दिक्कत त कोन्हे, इन में का ॾुखियाई त कोन्हे। दुनिया जो हर हो इंसान जे दरगाह खे आबाद कयो, जेको क़बर ते कंध झुकाईंदो आहे, जॾहिं हथ खणंदो आहे त गैर खां सवाल कंदो आहे। उनखां मुंहिंजो इहो सादो ऐं इंतहाई आसान सवाल आहे। अल्लाह जा बंदा, ए पैगंबर सां मोहब्बत करण वारा, ए इमाम कायनात ते कलमो पढ़ण वारा, ए अहले बैत सां मोहब्बत करण वारा, असांजो हिकिड़ो आसान तोखां सवाल आहे, ॿुधा आख़िर तुंहिंजे मन जी कहिड़ी मुराद आहे जेका अल्लाह पूरी न करे सघे? आहे दुनिया जो कोई इंसान जवाब ॾेई सघे थो? को हिकिड़ो किरदार ॿुधाए सघे थो? का मन जी हिकिड़ी मुराद हू ॿुधाए सघे थो त मुंहिंजी ज़िंदगी जो ही मसलो आहे जेको नऊज़ बिल्लाह अल्लाह खां पूरो कोन थींदो? केर चई सघे थो? मुसलमानों तव्हां नथा चई सघो, पर अर्श रब समझायो आहे त कीअं समझायो आहे? फरमाई अलैहिस्सलाहु बिकाफिन अब्दा, अल्लाह जो जवाब आहे। छा अल्लाह पंहिंजे बंदे लाइ काफ़ी कोन्हे?
ए दरगाह ते कद झुकाइण वारा रब के जवाब दे अलैहिस्सलाहु बिकाफिन अब्दा, छा तुंहिंजो रब तो लाइ काफ़ी कोन्हे? गैर जे साम्हूं हथ खणी सवाल करण वारा अलैहिस्सलाहु बिकाफिन अब्दा, ॿियनि खां सवाल छो कंदो आहे? छा तुंहिंजो रब तो लाइ काफ़ी कोन्हे? खाली हथ खणी गैरनि जा वसीला ॾियण वारा अलैहिस्सलाहु बिकाफिन अब्दा, छा अल्लाह तुंहिंजे लाइ काफ़ी कोन्हे? अल्लाह जो कसम आहे, अल्लाह तुंहिंजे लाइ काफ़ी आहे। पर तो वटि उहो नज़रियो ॾे जेको अहले बैत जो नज़रियो, जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अकीदो आहे। मुसलमानो, अहले बैत जी अदा तौहीद जी अदा है। अहले बैत जो अकीदो शिरक जे खात्मे जो अकीदो आहे। अहले बैत जो अकीदो अल्लाह सां ताल्लुक जो अकीदो आहे। अहले बैत जो अकीदो कुरान सां जुड़ी वञण जो अकीदो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, अहिड़ो वक़्तु अचण वारो आहे, मुंहिंजे रब मूं ते क़ुरान नाज़िल कयो, क़ुरान जे नुज़ूल मुताबिक़ मूं काफ़िरनि सां जिहाद कयो आहे। अहिड़ो वक़्तु में ईंदो, मुंहिंजो हिकिड़ो सहाबी आहे जेको क़ुरान जी तफ़सील मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो हूंदो, क़ुरान जी तफ़सीर मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो हूंदो। सही इब्न हिब्बान जा लफ़्ज़ आहिनि, अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु चवनि था, अना अल्लाह जा नबी हो आऊं आहियां। पाण फरमाइनि था न। उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु पुछनि था, अल्लाह जा नबी छा हो आऊं आहियां? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, न वलाकिन हुवा ख़ासिफुन नाले, हो तो हो आहे जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी टुटल जुती खे गंढे रहियो। छा त सादगी वने ज़िंदगी। तकब्बुर जो नालो निशान ई कोन्हे, गुरूर जो नालो निशान ई कोन्हे। उहो केरु आहे जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी टुटल जुती खे जोड़े पियो? सहाबा किराम ॾिसनि था, चवनि था, असां ॾिठो तो अली मुर्तज़ा आहे रज़ी अल्लाहु तआला। मुसलमानो, हिननि जो त अल्लाह जे क़ुरान सां ताल्लुक आहे। पाण खे छा थियो? दुनिया जा किताब, दुनिया जी तालीम, अंग्रेज जी ॿोली। मां तालीम में पढ़ाई का रोकिया कोन थो, पर ताजुब इन ॻाल्हि ते आहे, पूरो मुस्लिम मुआशरो उन तालीम जे पुठियां डोड़े थो। ई छा थियो आहे? रब्बुल आलमीन पुछे थो, फ़अैन तज़हबून, ॿुधायो वञो पिया त वञो काॾे पिया? अल्लाह जो सवाल आहे। रुख कहिड़ो वरितो अथव? कहिड़े रस्ते ते हलिया आहियो? कहिड़ी मंज़िल जा मुसाफ़िर आहियो? तव्हांजो इख्तिताम छा थींदो? तव्हांजो अंजाम छा थींदो? ॿुधायो, भॻा आहियो त वञो काॾे पिया? आखिर रस्तो कहिड़ो वरितो अथव? कहिड़ी मंज़िल जा मुसाफ़िर बणिजी आहियो? मुसलमानो, पोइ मोटी अचो अल्लाह ॾे। अनीबू इलल्लाह, रब्बुल आलमीन ना मोटी अचो, मोटी अचो पंहिंजे परवरदिगार, मोटी अचो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदाउनि ॾांहुं, मोटी अचो अहले बैत जे अदाउनि ॾांहुं। अहले बैत खे त क़ुरान सां मोहब्बत, अहले बैत खे निमाज़ सां मोहब्बत आहे, अहले बैत खे तहज्जुद सां मोहब्बत आहे। मुसलमानो, अहले बैत जा अफ़राद, उन्हनि जूं ज़िंदगियूं, उन्हनि जी सीरत पढ़ो, उन्हनि जी सीरत जे लम्हे लम्हे में सबक, जिंदगी जी अदा अदा में सबक, हर अदा में सबक। तारीख पढ़ूं था, सीरत पढ़ूं था, केॾो अजीम ही खानदान हुयो। अल्लाह अकबर। सीरत पढ़ूं था अली जी रज़ी अल्लाह तआला, उहो बि शहीद आहे। सीरत पढ़ूं था हसन जी रज़ी अल्लाह तआला, उहो बि शहीद आहे। सीरत पढ़ूं था हुसैन जी रज़ी अल्लाह तआला, उहो बि शहीद आहे। अहले बैत जा अफराद अल्लाह जी मोहब्बत में शहीद थिया। अल्लाह माफ़ करे, पाण ते पाण खां निमाज़ बि कोन पढ़ी थी। हे पिंडाल भरियल आहे, केतिरा माण्हू पढ़नि? अहले बैत जा अफराद अल्लाह जी मोहब्बत में शहीद थिया, पाण खां क़ुरान बि कोन पढ़ियो, पाण पंहिंजे बचन खे क़ुरान बि कोन पढ़ाए सघियासीं। मुसलमानो, कीअं तस्लीम करियूं असांखे अहले बैत सां मोहब्बत आहे? कीअं तस्लीम करियूं? असां अहले बैत जी मोहब्बत में सच्चा आहियूं। पंहिंजे पाण खां सवाल त पुछो, उन सवालनि मां हिकिड़ो सवाल ही बि पुछो, करबला जो पैगाम कहिड़ो आहे? करबला जो सबक कहिड़ो आहे? करबला जो दर्स कहिड़ो आहे? कॾहिं पाण पुछो आहे करबला जा एतिरा शहीद, इन ते त बहस थींदो आहे। करबला जा शुहदा जा ही नाला आहिनि, इन ते त बहस थींदो आहे। करबला में एतिरा अफराद हुया, तादाद केतिरी हुई, इन ते त बहस थींदो आहे। पर कॾहिं पाण इहो बि सवाल पुछो, साईं करबला में भला असां लाइ को सबक,
असाला का नसीहत, असाला का इबरत। मुसलमानों, करबला जो पेरियों सबक, करबला जो पेरियों सबक का मुश्किल केडी वो वडी हुई जिंदगी में केड़ा वड़ा सदमा हो जाए, इन जिंदगी में केडियों वडियों तकलीफ हो जाए, इन जिंदगी में केडियों मन जो मुरादों ता दिल में संभाले रखो था, पर याद रखियो सजो तो सिर्फ अल्लाह के सजो तो सिर्फ अल्लाह के सजो चइजो ऐं चवंदा रहजो या अल्लाह, तव्हांजो अकीदो या अल्लाह, तव्हांजो नज़रियो या अल्लाह हुजण खपे। मूंखे पंहिंजे अर्श रब जो कसम आहे, करबला जी मंजिल एडी मुश्किल मंजिल आई हुई, पर अहले बैत जे कंहिं बि फर्द मदद जी पुकार जे लाइ या अली कोन चयो, कंहिं बि कोन चयो रज़ी अल्लाह ताला रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन। पोइ इन उम्मत के छा थियो? अहले बैत सां मोहब्बत करण वारनि के छा थियो आहे? मुश्किल कुशा सिर्फ अल्लाह, ॿियो केर बि मुश्किल कुशा कोन्हे। सूरह फातिहा में पढ़ंदा आहियूं न, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तारीफ उन रब जी आहे जेको जहाननि जो पालनहार आहे, और रहमानिर रहीम जेको रहमान बि आहे त रहीम बि आहे, मालिकी यौमिद्दीन जेको क़यामत जे ॾिहाड़े जो मालिक आहे। इय्याक नअबुद व इय्याक नस्तईन, अल्लाह तुंहिंजी इबादत करियूं था, तोखां ई मदद घुरूं था। हे इय्याक नस्तईन आहे त आहे छा? अल्लाह मदद सिर्फ तोखां, अल्लाह मदद जो सवाल सिर्फ तोखां, पोइ कंहिं ॿिए खां सवाल छो आहे? असां खे छा थियो? हिन उम्मत के छा थियो? ही उम्मत अञा सूरह फातिहा के कोन समझी सघी, अॻिते छा समझंदी क़ुरान के? सूरह फातिहा जो इब्तिदाई आयात, ही उम्मत अञा उहे आयतूं कोन समझी सघी, उम्मत कान समझी। अल्लाह माफ़ करे, मिंबर ऐं महराब जो मालिक बि कोन समझो, जंहिं दसार पाती हुई, जंहिं जुमा पढ़ाया हा, जंहिं मदरसा ठाहिया हा, नाराज़ न थी ॾियो। इन उम्मत जी तलख़ हक़ीक़त आहे, जेकॾहिं उहो बि दरगाह जो पुॼारी बणिजी वञे, जेकॾहिं उहो बि दरगाह ॾांहुं सनींदो हुजे, जेकॾहिं उहो बि गैरुल्लाह ॾांहुं सनींदो हुजे, जेकॾहिं उहो बि अब्दुल कादिर जीलानी रहमहुल्लाह खां मदद जो सवाल कंदो हुजे, त इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन किथां समझो? को मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मदद जो सवाल करे, को अली रज़ी अल्लाह अन्हु का मदद जो सवाल करे, तो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन किथां समझो? इय्याक नस्तईन जो मतलब आहे अल्लाह मदद जो सवाल सिर्फ तोखां। करबला जो पहिरियों पैगाम इहो आहे, मुश्किल कुशा सिर्फ अल्लाह, मदद जो सवाल थींदो सिर्फ रब्बुल आलमीन का सवाल थींदो। अम्मन युजीबुल मुस्तर्रा इदा दअहु व यक्शिफु सू व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाह अइलाहुम मअल्लाह अइलाहुम मअल्लाह। रब्बुल आलमीन फरमाए तो केरा जेको मुश्किल में फाथल इंसाननि जी मदद कंदो, जे ज़मीन में तव्हांखे सल्तनत, रियासत, खिलाफत ऐं ओहदा अता कया आहिनि। इलाहुम अल्लाह, छा अल्लाह सां गॾु को ॿियो माबूद आहे? करबला जो पहिरियों पैगाम आहे, सॾिजो त सिर्फ अल्लाह खे सॾिजो। ॿियो पैगाम, करबला जो ॿियो पैगाम इहो आहे, ज़िंदगी केॾी बि मुश्किल थी वञे न, निमाज़ न छॾिजो। करबला जी एॾी मुश्किल मंज़िल में अहले बैत जे कंहिं फर्द निमाज़ कोन छॾी। मुसलमानों पाण के छा थी? नंबर 3, जिंदगी में केॾियूं बि मुश्किलातूं अचनि, सबर जो दामन कॾहिं बि न छॾिजो। मातम, चेहरे ते धक, सीने ते धक ऐं नाराज़गी जूं ॻाल्हियूं कॾहिं बि न करियो। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।